तंगवानी भरिसां चोरनि जी फायरिंग में भाॻियो मारिजी वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां तंगवानी मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। तंगवानी भरिसां भिटाई कॉलोनी पुलिस थाणे जी अध ॻोठ ग़ुलाम नबी सुंदराणी में चोरनि जी फायरिंग में नौजवान भाॻियो ख़लीफ़ो पुटु अब्दुल्ला सुंदराणी मारिजी वियो आहे। नामालूम चोर चोरी जे इरादे सां ॻोठाणे ख़लीफ़े सुंदराणी जे घर में घिरिया त घरधणी सुजाॻ थी पियो। मज़ाहिम ते जाबदारनि सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में घरधणी ख़लीफ़ो पुटु अब्दुल्ला सुंदराणी थड़े ते मारिजी वियो। मारिजी वियल नौजवान जो लाश तंगवानी इस्पताल आंदो वियो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो लाश वासन हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।